मौलवी शहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। अमानत खाइण वारनि जो बुरो अंजाम थींदो जेकॾहिं को भाउ पंहिंजी भेण खे हक़ नथो ॾे, को पीउ पंहिंजे पुट खे, पंहिंजे धीउ खे, पंहिंजी ज़ाल खे, पंहिंजे पाड़े वारनि खे हक़ नथो ॾे। अल्लाह जो कसम इहे इनखे क़यामत जे ॾींहुं वठी कराईंदा, उनखे सज़ा ॾियाराईंदा। घड़ी मंझि वक़्त बि न खाओ, दुकान में मिलावट भी न कयो, खीर में मिलावट भी न कयो। इन सां क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह से चवंदुसि तूं हिनजी अमानत खाई वएं, खणी आ। चवंदो या अल्लाह उहा त दुनिया में रहिजी वई, हिते हाणे काॾों आणियां? अल्लाह से चवंदो पई आ, जहन्नम में पई आ, खणी आ। त फरिश्ता मारींदसि, जहन्नम में वेंदो। जहन्नम जो सभ खां ख़तरनाक हिस्सो हाविया आहे, जंहिंमें मुनाफ़िक़ वेंदो खणंदो। ॾिसंदो त उहो माल उते पियो आहे, ॾिसंदो उहो माल उते पियो आहे, उन माल खे खणंदो ऐं ॾाकनि ते चढ़ंदो ऐं चढ़ंदो ऐं चढ़ंदो। जॾहिं जहन्नम जे किनारे ते पहुचंदो त उहो उन खां माल किरी पवंदो, वरी वञी हाविया में किरंदो। त फरिश्ता वरी मारींदसि, वरी खणणु वेंदो, वरी उन माल खे खणंदो ऐं वरी हिकु ॾाके ते चढ़ंदो, ॿिए ते चढ़ंदो, अञा चढ़ंदो। जहन्नम जे जॾहिं किनारे ते पहुचंदो उहो वरी अमानत खां किरी पवंदसि, वरी फरिश्ता मारींदसि, वञ खणी ईंदो, वरी चढ़ंदो, अञा मथे चढ़ंदो, अञा मथे चढ़ंदो, वरी उहो माल किरी पवंदसि। उहो सॼी ज़िंदगी इन सां ईअं थींदो पर जहन्नम मां निकिरी न सघंदो। हाविया मुनाफ़िकीन जो ठिकानो आहे। अमानत न खाओ, खीर में मिलावट भी न कयो, दुकाननि में भी कंहिंखे धोखा न ॾियो। नबी साईं फरमायो जेको धोखो ॾींदो उहो मुंहिंजी उम्मत खां निकिरी। धोखे ॾियण सां नबी साईं उम्मत खां निकिरणु हिन खां बि का वॾी ज़िल्लत आहे छा? हिन खां का वॾी ज़िल्लत न आहे। वतुइज़्ज़ु मन तशा, इज़्ज़त भी अल्लाह जे हथ में, वतुज़िल्लु मन तशा, ज़िल्लत भी अल्लाह जे हथ में। अमानतूं न खाओ, भेणनि खे हक़ ॾियो, भाइरनि खे हक़ ॾियो, पाड़े वारनि खे हक़ ॾियो। जेकॾहिं इहे खाईंदो हिते त खपी वेंदो, हिते त हलियो वेंदो, हिते त आरज़ी दुनिया आहे, हिते त आरज़ी दुनिया है। हिते कुझु कबर में न खणी वेंदो, कुझु कबर में न खणी। कबर में जेकॾहिं केरु खणी वञे हा त नबी बि कुझु खणी वञे, पर कोई इंसान बादशाह न खणी वञे, बादशाह बि न खणी। जो अमानत न खाओ, अमानतियूं हर कंहिंखे अमानत ॾियो ऐं निमाज़ बि 5 वक़्त पढ़ो ऐं चोरी बि करणु वॾो गुनाह आहे। इहा बि असांजी कंहिंजी अमानत कुड़ बि न कयो, डाकू न थियो, चोर न थियो, अमानत खाइण वारा न थियो, नेक निमाज़ी थियो, अखलाक़ी थियो, हिकु बहितर इंसान थियो। तव्हांखे इंसान खे लक़ब मिलियो अशरफुल मख़लूक़, तव्हां अशरफुल मख़लूक़ हो। को चोरियूं छाजियूं, डाकू छाजा, फुर छाजी, अमानत खाइण छाजो? तव्हांखे ख़बर भी आहे त कुल मन अलैहि वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। सब कुछ फना थींदो, सब कुछ फना थींदो सवाइ ज़ात अल्लाह, सिर्फ अल्लाह जे